न मस्जिद न मदरसो न आलिम न हाफिज़। मरण खां पोइ सॼी दुनिया जा मुला वठी क़बर ते ख़त्मा पढ़ाजनि, टके जो फ़ाइदो हिते तालुक़ु। पने आकिल जे भरिसां हिकिड़ो ॻोठु हुयो, उते हिकिड़ी माई खे मुड़ुस मारियो। माई ॾाढी नेक तहज्जुद गुज़ार, हाले जी शक्ल जी मुरीदिया खे निस्बत हुई हुनजी। बसि ज़ाल मुड़ुस जो इख़्तिलाफ़ थी पियो थोरी ॻाल्हि तां। माई पई चए त मां पंहिंजी न्याणी पंहिंजे ॿारनि खे ॾियां, छो त मायूं पंहिंजे ॿार ॾे चिक कंदियूं आहिनि। मुड़ुस पियो चए त न, मां पंहिंजे ॿाटनि खे ॾींदुसि। इन तो इख़्तिलाफ़ थी पियो। मुड़ुस ज़ाल खे मारियसि, पर इल्ज़ाम हईं त हिन ख़ुदकुशी कई। केस हलियो, माई खे त गुस्ल कराए दफ़न करे आया। 5-6 महीननि खां बाद जज चयो त माई जी क़बर खोटियो, क़बर कुशाई कयो, पोस्टमार्टम थी। जेकॾहिं हिन ज़हर पीतो आहे पाण खे ख़बर पइजी वेंदी त पाण हीअ ख़ुदकुशी कई अथई या ॿिए हिनखे मारियो। 6 महीना गुज़री। असांजो दोस्त आहे हिकिड़ो, DSP आहे, मंगरियो आहे। हुनजी ड्यूटी हुते कंडियारी जो आहे। हुन ॻाल्हि ॿुधाई, चइसि असां ड्यूटी ते वियासीं, जज बि हुजे, पुलिस बि हुजे, डॉक्टराणियूं बि हलियूं, ख़बर कुशाई थी। वॾो ॾुखियो मरहलो हूंदो आहे। चइसि जोगी साहब, जीअं जो असां क़बर खोटीसीं, सामी मां जीअं जो लाश निकितो त सॼे इलाइक़े में एॾी ख़ुशबू थी वई ॼणु मुश्क ऐं अंबर जो को छिमकार थी वियो आहे। हैरान थी वियासीं। 4 महीननि खां बाद जॾहिं हुन माई जो लाश सामी खां ॿाहिरि कढियो वियो त लाश त सालिम, पर कफन बि सालिम, खुशबू पई अचे। 6 महीना गुज़री विया। अंदर डॉक्टर पर्दो कयो, पोस्टमार्टम कंदा आहिनि, पोइ जहिड़ो थोरो टुकड़ो कढंदा आहिनि, गुर्दा, दिलि, पोइ हिकिड़ी बरनी में रखियऊं। ऐं जंहिं महिल हुनजी दिलि जो कढियऊं त दिलि हले पई। सोचो सुभाणे घणी त ज़िंदा, दिलि हले पई। 6 महीना गुज़री विया। जज ॾिठो त दिलि हले, अस्पताल ताईं दिलि हले। कोई ऑफिसर हो, DSP साहब चई इंक्वायरी मूंखे मिलियल हुई, मां पुछां कंहिं त भला हिन माई जो छा अमल हो। चयोसि असांजे ॻोठ में इहा माई सभ खां वधीक नेक हुई। रात जो 3 बजे रोज़ानो तहज्जुद ते उथंदी हुई, तहज्जुद पढ़ी कुरान मजीद जो दौर कंदी हुई, वरी फजर जी आज़ान ईंदी त सुन्नत पढ़ी, वरी ज़िक्र अज़कार तिलावत, फजर जी नमाज़ पढ़ी, पोइ बि मुसल्ले तां उथंदी कान हुई। अल्लाहु अकबर, ज़िक्र अज़कार तिलावत। जंहिं महिल सिज उभरंदो हुयो, इशराक पढ़ी करे पोइ मुसल्ले तां उथंदी हुई। अल्लाह ताला दुनिया खे ॾेखारियो त जंहिंजो क़ुरान सां, दीन सां, मुंहिंजे ज़िक्र सां तालुक़ आहे, मरण खां बाद बि उन्हनि जी दिलि ज़िंदा आहे, मरण खां बाद बि उन्हनि जो जिस्म सही सालिम आहे। मसलु ज़ाकिर कमसलिल हय्य, जेको रब खे यादि थो करे, कुरान मजीद जी तिलावत थो करे, इहो मरण खां पोइ बि ज़िंदा आहे। पर जेको रब खे यादि नथो करे, दीन खां परे आहे, जहिड़ो आहे तॾहिं बि मौला। सो बाबा हिन वक़्तु तालुक़ रखो, नमाज़ पढ़ो 5 वक़्त, कुरान मजीद जो दौर कंदा कयोसि, बरकत हिन में। असांजे मदरसे में बरकत आहे या कान्हे? हिन वक़्तु बि तव्हांखे चऊं था त बच्चा ॾियो, महांगाई थी वई आहे नी,
पेट्रोल महांगो आहे, गेहूं महांगो आहे, अटो महांगो थी वियो आहे, खंड महांगी थी वई, पत्ती महांगी थी वई, खीर 150 रुपया किलो थी वियो आहे। हाणे बि तव्हांखे चऊं था त बच्चा ॾियो असांखे, भली केतिरी बि महांगाई थी वञे असां तव्हांजे बच्चनि खे पढ़ाईंदासीं बि, पालींदासीं बि। 20 साल घटि में घटि मदरसे में तालिम पढ़े थो, नाज़रा, क़ाइदो, हिफ़्ज़, आलिम 20 साल गुज़री। 20 साल तव्हांजे बच्चनि खे असां पढ़ाईंदासीं, पालींदासीं, लटा कपिड़ा तेल साबुण दवा दरमल रहाइश तालीम मुफ़्त में। इंशाअल्लाह तव्हांजो ज़रे जेतिरो बि ख़र्च न ईंदो। इहा बरकत छाजी आहे? असां सुबुह जो उथंदासीं न निमाज़ न क़ुरान जी तिलावत, ॾींहं जो 11 बजे उथंदासीं, वेंजी सिधो दुकान ते ड्यूटी ते ज़मीन ते। मायूं सुबुह जो सवेर उथंदियूं, न निमाज़ न क़ुरान जी तिलावत, का पाओड़ी खणंदी वञी छेणा मेड़ींदी, का बुहारो खणंदी वञी बुहारी ॾींदी, का किटली जी चांहि पचाईंदी, का पाट में अटो ॻोहींदी त नाश्तो तयारु कयां। न निमाज़ न क़ुरान जी तिलावत, पोइ बरकत केॾां अचे। पर मदरसनि में तव्हां वञो, सुबुह जो सवेर तालिब उथंदा, पहिरीं वुज़ू करे निमाज़ पढ़ंदा, निमाज़ खां बाद इन्हनि जो मुंहुं क़ुरान में हूंदो। बरकत क़ुरान। तव्हां हैरान थी वेंदो त माण्हू पंहिंजे 5 भाती आहिनि, कमाइनि था, पोइ बि परेशान हो। कंहिं महिल अटो कोन्हे, कंहिं महिल गेहूं कोन्हे, कंहिं महिल भाॼी कोन्हे, कंहिं महिल बसर कोन्हनि, का न का शइ खुटल हूंदी। पर मदरसनि में वेंदो अल्हम्दुलिल्लाह हर शइ टाइम जो पहुची वेंदी आहे या न? अञा घरों मूं ॾे फोन ईंदी आहे त अटो ख़तम थी वियो आहे, कंहिंखे चओ त अटो पीराए अचनि। मदरसे में कॾहिं फोन न आई आहे त अटो कोन्हे। ख़ुदा जी कुदरत उते पहुची पियो वञे पाण ई। बरकत क़ुरान जी। वलौ अन्ना अहलल क़ुरा आमनू वत्तक़ू लफ़तहना अलैहिम बरकातिम मिनस समाई वल अर्ज़। रब फरमा जेकॾहिं ही ॻोठनि जा ॻोठ, शहरनि जा शहर सभु मोमिन बणिजी वञनि, क़ुरान खे पंहिंजे दिलि में जाइ ॾियनि ऐं चवनि त असांखे कानून बि क़ुरान वारो खपे, अल्लाह से फरमा असां आसमाननि ऐं ज़मीनुनि जे बरकतुनि खे खोले छॾींदासीं। आसमान ऐं ज़मीन जो बरकत। अॻे ज़माने में असांजा वॾड़ा सुबुह जो उथंदा, ॾांदनि खे छोड़ींदा, पोइ ज़मीन ते ईंदा, पोइ चवंदा बिस्मिल्लाह अला तुहार, माना अलाह तुंहिंजे आसरे। जाट जाट सां बिस्मिल्लाह हूंदी, अलाह जो नालो हूंदो, हिकिड़ो खरार अन्न जो लहंदो, सॼो साल पिया खाईंदा हुआसीं। शादियूं बि थींदियूं, गमियूं बि थींदियूं, लटा कपिड़ा ओताकूं बि महिमाननि सां भरियल हूंदियूं। बाबा अॻे रईस वॾेरो सादिक साहब जे ज़माने में ओताकूं कीअं? आलिम बुज़ुर्ग महिमान अलाह वारा, मखण खीर, आयो वियो मुसाफ़िर खाली न वेंदो। हाणे वयूं उहे बरकतूं। हाणे ओताकुनि में कुता ॿधी चया त मथां को महिमान अचे, कुतनि खे लस्सी पीआरींदा, बुसरियूं खाराईंदा, महिमान खे न। महिमान विया त बरकत बि वई आहे। राति मां ॻोठ असांजो मामो पियो चवे त 100 महिमाननि खे बि असां मानी खाराईसीं, ऐं अॼु पाण खे मानी नथी मिलेसि। पाण मञे पियो, चई 100 महिमाननि खे असां मानी खाराईसीं, अॼु मूंखे टाइम जो मानी नथी मिले, सदाईं पारूं थी मानी थो। हीअं आहे या कोन्हे? वॾा विया हलिया त बरकत वॾा भला। हिकिड़ी माई कुराड़ी पोइ हलवो ठाहींदी, पोइ सॼो हलवो सस्तो ॾे, पारूं थो हलवो वरी माण्हुनि
जैसा मां चढ़ी थी जाजो सजर हलवो सस्तो पारो थो हलवो महांगो कुराड़ी चयो मां चढ़ी न आहियां चढ़िया तव्हां हो छो चई बाबा ही जेको सजर हलवो आहे अॼोको इहो मुंहिंजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने खां परे आहे तंहिंजे करे हिन में बरकत भी थोड़ी आहे त क़ीमत भी हिन जी थोड़ी आहे ही कलो को पारो थो हलवो मुंहिंजे मिठे नाले वारे मोहम्मद मुस्तफ़ा जे ज़माने खे वेझो आहे इन जे करे हिन में बरकत भी घणी आहे त क़ीमत भी हिन जी घणी रखी अॻे जेके बरकतूं हाणे आहिनि पैसो त जाम आहे अनो भी अॻे के खां वधीक थो लहे बंगला गाॾियूं पर बरकत न आहे सुकून न आहे बिस्मिल्लाह जी बरकत हूंदी अल्लाह जे नाले जी बरकत हूंदी वॾड़ियूं उथंदियूं झंड ते वेहंदियूं पोइ ज़िक्र कंदियूं अॻे अटो पीराईंदा हुआसीं त अटो वधंदो हाणे अटो खुटे थो हिकु त निभागा मशीन वारा कांटो भरनि था कांते में 2 किलो कटनि था मण ते पर ॿियो बि वरी अलाए छा थियो आहे का उहा मशीन साड़े थी अलाए छा त असां नंढा हूंदा हुआसीं अटो पीराईंदा हुआसीं त वधंदो हो अटो बोगटो खणी वेंदा हुआसीं त अटो बची पवंदो हाणे अटो खुटे थो सही त चवां बरकत ॾेई आहे मां हिन कच्छ ॾेविस कोहिस्तान जागीर पोइ इहे हिकिड़ो कुराड़ो मिलियो मां चयोमांसि ॾे हवाल अॻियो दौर भलो या चइसि अॻियो दौर भलो असां 2 महीना 3 महीना वेंदा हुआसीं सिंध ॾे लाबारा कंदा हुआसीं पोइ बसि 5-6 मण अन्न थींदो हो पोइ चवंदा हुआसीं अल्हम्दुलिल्लाह 6 महीना हाणे गुज़री वेंदा 6 मण अन्न पोइ खणी ईंदा हुआसीं चवंदा हुआसीं 6 महीना भला गुज़री वेंदा वरी तेसि ताईं बरसातूं ईंदियूं वरी जोर पोखींदासीं मकई बाजरी वरी 6 महीना भला गुज़री माना 3 महीने में 6 मण अन्न लादो खणी ईंदा हुआसीं त 6 महीना भला गुज़री वेंदा हाणे भेण 500 मण 1000 मण अन्न थो लहे ख़बर ई कान थी पए 6 महीने गुंदी खाली बिज जो भी अन्न पैसनि सां था वठो आहे या न बरकत वई हाणे ये ट्रैक्टर अची विया ने भागा ड्राइवर भी अहिड़ा ज़ालिम जो माना जेकर का कबर ईंदी नी रोड ते दरगाह ईंदी त लोड बंदि कंदा राग बंदि कंदा कब्रिस्तान तौबा पर मस्जिद ईंदी मदरसो ईंदो त लोड जो आवाज़ वधाईंदा माना हिननि जी दुश्मनी मस्जिद मदरसे हर काय जे तरह भी लानत कीअं काय जे तरह भी लानत पछाड़ीअ में थ्रेशर थी हले त इहे मज़दूर चवनि था निभागा त जेसि ताईं राग न हलाईंदे असां खां गॾो न खॼनि राग हला त गॾो खॼी केॾो खिलो न सही थो चवां घटि में घटि इन वक़्त में त क़ुर जी तिलावत हलाए ट्रैक्टर वारनि खे चओ त बाबा राग उहो ॿाहिरि असांजी ज़मीन कननि में विझी ॿुधी ढहो करे अचो असां उहे 100-200 रुपया तोखे वधीक ॾींदासीं ज़मीन में ट्रैक्टर अचे त क़ुर जी तिलावत आहे क़ुर जी तिलावत या ई नात ख़ान अफ़ज़ल कई हिननि जूं नातूं हुजनि अलाह ई अलाह जे रसूल जी तारीफ़ पई हले हर पियो काइजे कीअं पई काइजे वरी जंहिंमहिल बिज छटियो त वज़ू करे बिस्मिल्लाह रहमान रहीम पढ़ी करे बिज छटियो रब खे जो या अल्लाह हाणे तुंहिंजे आसरे आहे तोसां वाइदो आहे जंहिंमहिल ही फसल लही तयारु थियो त 100 मण ते 5 मण तुंहिंजे नाले ॾहो हिसो 100 मण अथनि 5 मण वधीक घणा आहिनि 5 मण तुंहिंजे नाले ते पोइ ॾिसो त कीअं थियूं बरकत असां चऊं था त कमायूं असां ॾियूं वरी मुलनि खे लोॻियूं असां ॾियूं वरी हिननि खे पोइ हाणे ॾियूं हाणे जेके बि फुटियूं हुयूं सभु ख़तमु फुटी त नसीब न थी पर काठियूं बि सड़ी वियूं हाणे बाठियूं बि कोन थियूं मिलनि असांजे पासे ॾे खजी वई हली साड़ियुनि जो फ़सुलु ख़तमु फुटी ख़तमु
कणक भी कान थींदी अञा ताईं बारिश जो पाणी बीठो आहे कचे मां पाणी हलियो हुयो पके मां पाणी वञे ई कोन केॾे वञे सुबुह जो रोज़ानो हार ज़मींदार ॾिसंदा त पाणी खुटो आहे या न ॾिसंदा त रहंदो पाणी वधे थो ऐं जो किलो थो हणिजे त पाणी निकिरी थो वञे ताजो अज़ाब दुआ कयो अल्लाह ताला पंहिंजो रहम फरमाए जो वाइदो कयो त क़ुर पढ़ंदासीं सिपारो न त अधु सिपारो न भला एमी हिकिड़ो रुकू भला तकड़ आहे तव्हांखे त भला 2-3 आयतूं ज़रूरु पढ़ंदा कयो इंशाअल्लाह उनजो असरु थींदो घर में बच्चनि खे न्याणियुनि खे वेहारे इस्तिग़फ़ार कंदा कयो 100 दफ़ा दुरूद पढ़ंदा कयो 100 दफ़ा आयत करीम पढ़ंदा कयो पोइ ॾिसो त अल्लाह ताला जी रहमत मुतवजी थिए थी या न भली ॻाल्हि आहे वाइज़ जलसा करायो मां 20 सालनि खां पोइ आहियां सुखो मल्हायो मां जो अलाए जा सभु मरी विया शुक्र जो अब्दुल अज़ीज़ जी बि 3 महीना अॻे तारीख़ लिखाई आहे सो वाइज़ जलसा कराईंदा कयो बाबा शादी ते तॾहिं बि जलसो पुट ॼमे त हक़ीक़े ते बि जलसो का मोती फोती थी वञे त हाल में अचनि दीन जी ॻाल्हि थींदी जीअं पोख पाणीअ सां साई थींदी आहे इन्हनि वाइज़नि जलसनि सां ईमान साओ थी 6 महीने साल ते जलसो करायो साईं अब्दुल्ला शाह बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा कि वाइज़ जलसा न कराईंदो त नौजवान बिदती थी वेंदा या शिया थी वेंदा छो त उन्हनि जी तबलीग त मुफ़्त में हले थी पई सही तो चवां या ग़लति अल्हम्दुलिल्लाह ॾाढी ख़ुशी थी अल्लाह ताला इन ॻोठ खे आबाद कंदो